बिरियासिटी जमायत उलमा जे सूबाई जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरे जे सदक़े कराची के वफ़ाक़ जे हवाले करण वारे अमल ख़िलाफ़ JUI पारां रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब नौशेरो फ़ैरोज़ पहुती। रैली में वॾी तादाद में अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते रैलीअ खे JUI ज़िले अमीर अब्दुल रहमान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां कराचीअ खे कॾहिं बि वफ़ाक़ हवाले करण न ॾींदासीं। अहिड़े अमल सिंध जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सालमियत ते धाड़ो आहे। हुन चयो त कराचीअ खे सिंध मां अलॻि करणु सिंध जे अवाम सां वेसाघात आहे। असां उन लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। इन मौक़े ते तालके बिरियासिटी जे अमीर हाफ़िज़ अहमद मरी जी अॻवानीअ में 10 गाॾियुनि जो काफ़िलो जंहिं में बिरियासिटी बिरिया रोड ऐं ठारू शाह जा कारकुन शामिल हुआ, उन्हनि पिणु रैलीअ में शिरकत कई। उन्हनि चयो त असां पंहिंजे क़ाइद जे हर हुकुम खे लब्बैक या चवंदा आहियूं। सिंध जा सभु रोड रस्ता बंदि करे छॾींदासीं। उन्हनि वधीक चयो त कराची सिंध जे शहर आहे ऐं असांजे रत जी आख़िरी फुड़े ताईं जिदोजहद जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।